नादरीन रानीपुर का खबर शामिल कयूं पिया। सैयद ज़वार हुसैन शाह जी रिपोर्ट मुताबिक गुज़रियल 2 महीनन खां वठी जहिड़ी तरह दुकानदारन सां टाउन इंतजामिया कई है, शायद ही रानीपुर की तारीख़ में इएं थी हुजे। सदाई टाउन इंतजामिया टाउन ऑफिसर सैयद मोहबिल आसिया राशिदी जॾहिं बि आयो उन मथां करप्शन जा इल्ज़ाम लगंदा रहा ऐं नाअहली जे करे टाउन कमेटी रानीपुर के 10 वार्डन में नालियुनि जो गंदो पानी अक्सर महलन घिटियुनि समेत रानीपुर की शाही बाज़ार में बीठो रहियो, जंहिं करे शहरी भी वॾे इम्तिहान मां गुज़री रहा आहिनि। जॾहिं त नए मुक़रर थियल एडमिनिस्ट्रेटर इमरान सियाल जंहिं मां बेहतर उम्मीद रखी, पर उहो भी हिन वक्त करप्शन माफिया सां गॾिजी रानीपुर के शहरनि दुकानदारनि खे परेशान करे रहियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मर्चेंट किलाथ जे वॾेरो निमाणो खान सरकी, सराफा बाज़ार के सदर मुश्ताक सिद्दीकी, अली इमदाद लाड़क, अनवर अली, इल्ताफ़ अब्बासी ऐं ॿियनि चयो त असां वॾी अज़ियत मां गुज़री रहिया आहियूं। जॾहिं त को पुछण लाइ तैयार न आहे, पर अवाम की ताक़त घणा बुत किराए सघे थी। जॾहिं त हिन वक्त बि रानीपुर शहर समेत मुख़्तलिफ़ महलनि मां सफ़ाई न थियण, नालनि जो गंदो पानी पिण बीठो आहे, जेका वॾी दुश्मनी आहे। जॾहिं त शहर के मुख्य नालनि मथां कब्ज़नि खिलाफ़ किलाथ मर्चेंट शहरनि पारां शिटरबंद हड़ताल करे शाही बाज़ार में धरणो हुयो। शाही बाज़ार में सफ़ाई न थियण करे बदबू पखिड़िजी वई है, जंहिं सबब मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। असांजो कारोबार सख्त मुतासिर थी रहियो आहे। शहर में माण्हुनि जी अच वञ तमाम घटि थी वई आहे। हुननि डिप्टी कमिश्नर खैरपुर एसी सोबोदेरो शाहरुख मंगणहार टाउन ऑफिसर रानीपुर खां मुतालबो कंदे घुर कई त शहर में नाजायज़ नालनि मथां कब्ज़ा ख़त्म कराए वञनि, शाहबाज़ ड्रेनेज जी खाटी खणाई वञे। ॿी सूरत में अॼु शहर में शिटरबंद हड़ताल कई है। सफ़ाई न थी त सूमर ॾियारे क़ौमी शाहराह ते धरणो हयो वेंदो। मसलो आहे रोज़ जो गंदो नालीअ जो पानी बाज़ार में अचे थो। असां अॻिले ई त अलाह सां जो मींहुं वो जेको 2 महीना 1.5 महीनो पानी बीठो रहियो, मस वो पानी निकितो। हाणे असांखे हथ सां मोड़ियो वञे थो। काफ़ी चकर एडमिनिस्ट्रेटर के, एसीअ के, डीसीअ के असां अपीलूं कयूं आहिनि त ख़ुदारा असां ते शहरनि ते दुकानदारनि ते रहम कयो, असांखे नाले जी खाटी खणाइजो ऐं असांखे सफ़ाई कराइजो। पर हुननि को भी अमल न कयो आहे। 132 मुलाज़िमनि टाउन इंतज़ामिया में, पर 32 मुलाज़िम कम कनि था, 100 घर वेठे पगार खणे थो। उन मूं टाउन ऑफिसर एसी एडमिनिस्ट्रेटर कटौती करे बाक़ी 100 माण्हू खे घर वेठे पगार पहुचाए थो। हिते कोई भी असां खां पुछण वारो कोन्हे को। रानीपुर खंड रात बणिजी चुकी आहे। शहबाज़ जे ड्रेनेज नाले ते हिननि कब्ज़ा कराए छॾिया आहिनि। फी सद लखों 10,000 रुपया वठनि था, जेके ख़बर न आहे। 72 लख बजट हूंदे इहे 10,000 पट पिड़ी डेली 10,000 पट पिड़ीअ जा थियनि था। सब्जी मार्केट 12 साल अॻु मेमणो खणंदो हुओ, जेको 5,000 डेली वेच ॾींदो हुओ। हिन महिल उन दौर ते हिन महिल उहो 20,000 डेली ॾियणु खपे, पर ख़बर नथी पए सब्जी मार्केट जा पैसा काॾे था वञनि, पट पिड़ीअ जा पैसा काॾे था वञनि। इहे जेके कब्ज़ो कराया अथऊं नाले ते, संदुलर कराया अथऊं 10,000 महीनो था वठनि, इहे काॾे था वञनि। 72 लख जेका हर महीने बजट अचे उहा काॾे थी वञे, ख़बर नथी पए। असां डीसीअ खे अपील था कयूं कमिश्नर खे त इन्हनि जी इंक्वायरी कए, इन्हनि ते FIR दाख़िल कई वञे। त असां जे अगरि न थियो त असां सूमर ॾे नेशनल हाईवे बंदि करे धरणो हणी वेही रहंदासीं। खबर न आहे केॾा मुलाज़िम पगारूं खाए फाड़े हिसाब पकियूं करे था खाइनि। MP बीठो थो वञे, बाक़ी 75 ये वगैरह काढे था। पता जो लोगों पे रानीपुर कचरो थिए था, रानीपुर शहर में कचरो करे असां वठो ई न आहे। किन लोगों अॻ में बि था, बाक़ी पैसा भरे सफ़ाई करे कोई टाउन ईंदा ई रहनि। मेरे ते इन्हनि जे बगल ते कमु कंदा, महिरबानी करे